अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब ड्रामे में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बेल से निकिरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों रेज़न कक्कर खे चवंदो त असांखे ईअं हाणे रेस मंसूर सां दुश्मनी न करणी पवंदी, छो जो रेस मंसूर हाणे ॾुखियो मल आहे। अगर असां रेस मंसूर सां दुश्मनी कंदासीं त सोचे समझी कंदासीं, न त उन सां दुश्मनी न कंदासीं। हाणे असांखे ॾिसणो इहो आहे त रेस शाहनवाज़ मुराद लाइ करे छा पियो। अगर हू मुराद लाइ कुछ करे थो त पोइ असां बि रेस मंसूर लाइ कुछ करे वठंदासीं। ऐं ॿिए पासे पुलिस मुराद खे कुटींदो। मुराद खे चवंदो त मूंखे हर हाल में $100 जो ॾस ॾे। मुराद चवंदो त मां तोखे हर हाल में $100 जो ॾस न ॾींदुसि, जो मूंखे इहा ख़बर न आहे त $100 हींअर काथे पियो रहे। भले तोखे जेको कुटणो आहे तूं भले कुटे वठ, आख़िरकार तुंहिंजो बि वारो ईंदो। ऐं ॿिए पासे कक्कर पंहिंजी भेण मथां ज़ोर रखंदो त तूं हर हाल में मिठल सां शादी कर, छो जो हीउ रिश्तो घर में आहे। अगर ख़ुदा ना ख़ास्ता तोखे संग चटी में ॾिनो वियो त पोइ असां छा कंदासीं। हुनजे करे तुंहिंजो भलो इन में आहे त तूं मिठल सां शादी कर। मूमल चवंदो त इहो रिश्तो घर में आहे, मां हाणे न हाणे कॾहिं सोचींदुसि। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं की न ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।